जो सतराम सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं संसार में रहंदड़ हर हिकु जीव आत्मा खे चेटीचंड ऐं हिंदुनि जे नए साल जी शुभ शुरूआत जे प्यार भरे अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। अॼु पाण साहब नए साल जो शुभ शुरूआत करे रहिया आहियूं ऐं हक़ीक़त में इहो ई संसार जो नओं साल आहे, यानी नए साल जी शुरूआत आहे। छाकाणि त अॼु जे ॾींहं ते ई ब्रह्मा पूरे संसार जी त छा पूरी सृष्टि जी रचना कई हुई ऐं उन रचना जे आधार ते ई असां सभु इंसान इन ॾींहं खे नए साल जे मौक़े ते मल्हाईंदा आहियूं। छाकाणि इहो सृष्टि जे रचना जो ॾींहुं आहे ऐं अॼोके ॾींहं ते ई इन करे नवरात्रा बि शुरू थींदा आहिनि, यानी शक्ति संसार में उन मालिक जी शक्ति उन जी रहमत हर हिकु जॻह ते वसंदी ऐं रहंदी आहे। तंहिंजे करे शक्ति खे पाइण ऐं उनखे मल्हाइण जे लाइ नवरात्रनि जी बि शुरूआत इन ॾींहं ते थींदी आहे ऐं अॼोके ॾींहं ते ई यानी नए साल जी चेट जी एकम ते ई भॻवान श्री राम जो राज्य अभिषेक भी थियो हो, यानी हू राजगद्दी ते विराजमान थियो हो। ऐं वरी अॼोके ॾींहं ते ई असां सिंधियुनि जो अवतार झूलेलाल जो अवतार बि इन ॾींहं ते ई थियो हो ऐं अॼोके ॾींहं ते ई स्वामी दयानंद आर्या समाज जी स्थापना कई हुई। यानी इहो ॾींहुं केतिरनि ई पहलुअनि खां केतिरनि ई ॻाल्हियुनि खां हिकिड़ो ख़ासि महत्व रखे थो। तंहिंजे करे अॼोको ॾींहुं असां सभिनी खे संदेश ॾेई रहियो आहे त पंहिंजे जीवन जी शुरूआत नए साल जी शुरूआत उन मालिक जी रहमत सां उन जी शक्ति सां उन जी आसीस सां उन जे संदेश सां उन जे आदेश सां उहो खणी करे अॻिते वधो। यानी साल में उन सभ खां पहिरीं त जंहिं मालिक उन ईश्वर सृष्टि जी रचना कई सभ खां पहिरीं त उन जा गीत ॻायूं, उन खे गुनगुनायूं, उन जी रहमत खे यादि कयूं ऐं उन जी शक्ति खे पंहिंजे जीवन में आणियूं। ऐं उन जी शक्ति ऐं रहमत खे जीवन में आणण जे लाइ ई त भॻवानु राम जो उन ॾींहं ते अभिषेक थियो। यानी उहे मर्यादा जा गुण, उहे चङायूं, उहे बहितरियूं, उहे इंसानियत असां पंहिंजे जीवन में भरियूं, जिते वॾुनि जे लाइ क़दुरु हुजे, नंढनि जे लाइ प्यार हुजे, बहितर संस्कार हुजनि, मान हुजे, मर्यादा हुजे ऐं संसार में इंसान जा महान थी करे बणिजूं। ऐं अॼोके ॾींहं ते वरुण देव जो अवतार बि थियो, जेको असांखे सम्झाए रहियो आहे त जॾहिं बि को ॾुख जो वक़्तु अचे त पोइ उन मालिक खे यादि कयो त पोइ उनजी सहायता सदाई तव्हांखे मिलंदी रहंदी। ऐं अॼोके ॾींहं ते ई स्वामी दयानंद आर्या समाज जी स्थापना बि कई हुई, यानी पंहिंजे जीवन खे सोचे सम्झी समझ ऐं अकुल सां अॻिते वधायो। सो अॼु जो ॾींहुं उन मालिक जी रहमत जो ॾींहुं आहे ऐं असां उन शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जिन जे जीवन खे ॾिसंदासीं, अमर शहीद साईं कंवरराम साहिब जिन जे जीवन खे ॾिसंदासीं त वरुण देव जे अवतार जे हवाले सां त जॾहिं बि हू जिते बि हूंदा, जेको बि पलव पाईंदा, उहो उन मालिक दर सदाई अघामंदो। यानी हुननि असांखे सचो साईं जो संदेश ॾिनो त उन मालिक दर जॾहिं प्यार भरी प्रार्थना ऐं अंदरि जे उत्साह सां उहा उमंग सां उचार थींदो त उनजी रहमत वसंदी रहंदी आहे। इन करे सिंध में तक़रीबन जेके बि खारे पाणी जा इलाइक़ा आहिनि
उन्हनि सभिनी में या त सचे साईं जो या भगत साहिब जे तरफ़ां खूह मिठिया कया विया। यानी जिते बि वेंदा, जिते पाणी कौड़ो हूंदो, खारो हूंदो, उते सिर्फ़ु पलव पाए हू तपाशा खणी उन खूह में विझंदा हुआ, त पोइ उन शहर जे लाइ उहो खूह मिठो थी पवंदो। जेका चीज़ असांखे सम्झाए रही आहे त उन सचे साईं खे यादि कंदे असां पंहिंजी ज़बान खे मिठो कयूं। जेकॾहिं सॼी ज़बान, आचरण ऐं अमल बहितर थियो त पोइ खारा खूह बि मिठा बणिजी वेंदा आहिनि। यानी असांजे जीवन में खाराण न रहंदी, कौड़ाण न रहंदी, कंहिंसां वेर विरोध न रहंदो ऐं प्यार जो उत्साह ऐं उमंग सदाई वधंदो रहंदो। सो अॼु जे ॾींहं ते असां सभु भाउर भेनर संसार जा सभु जीव उन प्यार ऐं उत्साह खे मल्हाइण जे लाइ गॾु थिया आहियूं, त जीअं उन मालिक जी रहमत आसीस सदाई पाण मथां वसंदी रहे। सो अॼु प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां चेटीचंड ऐं नए साल जे शुभ शुरूआत जे प्यार भरे अवसर ते आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।